सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। वणकम, नमस्ते, सत श्री अकाल, राम राम भाऊ। हूअं त हर भाषा ई सुठी आहे, पर सिंधी भाषा जी ॻाल्हि ई वेंदी आहे। हिन में पंहिंजो हिकु अपनोपन ऐं पंहिंजी हिकु मिठास हूंदी आहे। पर दोस्तो, हिन ई सिंधी कम्युनिटी जे बारे में माण्हुनि खे घटि जानकारी आहे। माण्हू छा, असांजे सिंधी भाउर भेनरुनि खे घटि जानकारी आहे, इंक्लूडिंग मी। तव्हां सभिनी खे चेटी चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। अचो त असां सभई मिली करे पंहिंजे इष्ट झूलण साहिब जी जीवन कहानी ॿुधूं ऐं उन मां कुझु शिक्षाऊं पंहिंजे जीवन में अपनायूं। हर तरफ खुशीअ जो आलम हो। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। रहंदो हिंदू ऐं मोमिन गॾु हो, हिक ॿिए खे ॾींदो सॾ में सॾ हो। पर खुशियुनि खे पूरो थींदे वक़्तु न लॻो ऐं कारनि बादलुनि जी घटाऊं कहर थी बरसियूं असां सिंधियुनि ते। आहे आखाणी हज़ार साल पुराणी, बिजली चमकंदे पई मिर्ग बादशाह जी ज़ुल्मी मार। आखाणी हज़ार साल पुराणी। मिर्ग बादशाह जे ज़ुल्मनि खां तंग अची सिंधियुनि इष्ट देवता झूलेलाल खे पुकारियो। हे लहरुनि वारा दरिया शाह दादला, हे विष्णु पुत्र वरुण देवता, मिर्ग बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढाइण खां बचण लाइ असां अव्हांजे शरण में आया आहियूं। धरतीअ ते अचो ऐं अची असांजी रक्षा करो, अची असांजी रक्षा करो। प्यारा भक्तजनों, मां वरुण देव तव्हांजी रक्षा करण ऐं मिर्ग बादशाह खे सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकीअ जे घर चेटी चंड जे ॾींहुं जनम वठंदुसि। डपु छॾे मिर्ग बादशाह खे वञी चओ, हिंदुनि जो राखो रखपाल जल्दी ई तोसां मिलण वारो आहे। ऐं जीअं हर कहाणीअ में ईंदो आहे ट्विस्ट, अहिड़े ई तरह अवतार वठण ते ॿार खे मारण लाइ शैतान जी एंट्री। मिर्ग बादशाह अवतारी ॿार जे चमत्कारी ॻाल्हियुनि खे ॿुधी मोकिलिया पंहिंजा शैतानी दूत। आकाशवाणी ही त रवाजी ॿार अवतार इनखे पींगे में ही ख़त्म करे मां मिर्ग बादशाह वटि अञा बि वॾो मान हासिल कंदुसि। मरण लाइ तयार थी वञे चंद। भगवान पंहिंजे हर वक्त जो ॾेरो पार करे थो त हिन शैतान पापीअ खे बि दर्शन ॾेई धन्य कयो।
जीअं त हीअ अखाणी आहे 1000 साल पुराणी। घणाई पापी त झूलेलाल साईं जो दर्शन करे पार तरी विया, पर सभ खां वॾे पापी मृग बादशाह जे पाप जो घड़ो अञा बि न टुटो। तंहिं करे झूलेलाल साईं पंहिंजा 3 रूप ॾेखारे अरियल मृग बादशाह खे सम्झायो त बुराई ऐं ज़ुल्म जो रस्तो छॾ, न त सुठो न थींदे। उदयचंद अमर उडेरोलाल रतन राय जो पुट हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो। हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो रतन राय जो पुट। असां तोखे हिते सम्झाइण आहियूं सुल्तान त हिंदुनि खे मोमल बणाइण बंदि कर, जी ऐं जियां ॾे। जीअं त असां सभिनी खे ॼाण आहे त परमात्मा जी मर्ज़ी अॻियां कंहिंजी कोन हलंदी आहे ऐं उन ज़ुल्मी पापी बादशाह सभिनी जे बादशाह शाहनि जे शाह इष्ट देव झूलेलाल अॻियां सिर झुकायो। साईं गुनाहगार आहियां, खतावार आहियां, पशेमान आहियां, मूंखे माफ़ न कजो, अहिड़ी सज़ा ॾिजो जंहिं सबक बची पवे। त इहा आहे चेट जे महीने चंड जे ॾींहुं यानी चेटी चंड ते आखाणी 1000 साल पुराणी इष्ट देवता झूलेलाल जे अवतार वठण जी वापसि सॼे सिंध में भलाई जी जीत ऐं बुराईअ जी हार ते हर हंधि हज़ारनि सालनि खां मनाईंदा आहिनि सिंधी चेटी चंड। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। त ॾिठव असांजो इष्ट देव झूलण नंढपण खां ई केतिरियूं कठिनाइयुनि जो सामनो कंदे कंदे मुस्कुराईंदे हर निगेटिव परिस्थिति पर विजय प्राप्त करे पॉजिटिविटी जीवन में आंदी ऐं उन मां असांखे शिक्षा थी मिले त असां बि पंहिंजे जीवन में अचण वारी हर परिस्थिति मुसीबतुनि जो सामनो करण लाइ किन शक्तियुनि खे अपनाइण जी ज़रूरत आहे। उन खे अपनायूं ऐं पंहिंजो ओरिजिनल सभ्यता ऐं संस्कृति खे अपनायूं। उन लाइ असां में हिकु सहन करण जी शक्ति ऐं ॿी समाइण जी शक्ति खपे। जीअं त इष्ट देव खे दरिया जो अवतार मञियो वियो आहे, हुन सत्यता ऐं धर्म जी रक्षा जे करे अवतार वरितो ऐं दरिया माना ई विशालता। असां बि सभई रिश्तनि में
दरियाई दिलि रखूं, ॿियनि खे माफ़ु करियूं ऐं समायूं। ऐं ॿियो, दरियाई हमेशह ॿियनि खे ख़ुशियूं ऐं थधिकार जो अनुभव कराईंदो आहे। असां बि हिक ॿिए खे सुख ऐं ख़ुशियूं ॾियूं। जीअं संगठन जो क़िलो अगरि मज़बूत स्ट्रॉन्ग आहे त उहा क़ौम उन्नति पाईंदी आहे। उन जो आधार फाउंडेशन आहे हिक ॿिए में विश्वास ऐं दरियाई दिलि थी करे सभु कुझु समाइणु, त उहा क़ौम सफलता जे आसमान जे चोटियुनि ताईं पहुचंदी आहे। इहा ई शुभकामना ऐं शुभ भावना सां तव्हां सभिनी खे नए साल जो इहो तोहफ़ो आहे। जय झूलेलाल एंड ओम शांति शांति शांति।